नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त सागड़ में खबर ॾींदा सागड़ परसा संजोरो शहदादपुर रोड स्टाप साही फार्म लग तेज रफ्तार बिन ट्रकन एक शहजोर और ट्रैक्टर जो पान में जोरदार टक्कर थी पियो है, जंहिंजे नतीजे में 4 ॿारनि समेत 18 ॼणा ज़ख्मी थिया आहिनि, जंहिंखे संजोरो पुलिस पहुची अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि, जंहिंजो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त हादसे जे ज़ख्मियुनि में मोहम्मद हसन, मिसमात गुल खातून, माहिरा, चाकर खान, मीर बख्श, खानजादी, अयूब, याकूब, जुबैदा, इस्माइल, यूनिस ऐं ॿिया शामिल आहिनि। इन्ही शाहिदनि मूजिब त तेज रफ्तार ट्रक पाण में रेस लगाए ओवरटेक करे अची रहा हुआ। उन्हनि जो पाण में टक्कर थियण जे नतीजे रोड ते शहजोर जेका मजदूरनि सां भरियल हुई, जेका टंडो आदम खां अची रही भू लोड करण वारा मजदूर हुआ, उन्हनि सां 2 ट्रक टकराइजी विया ऐं उन हादसे में हिकु ट्रैक्टर बि ज़िद में अची वियो। पुलिस मूजिब शहजोर जेका मजदूरनि सां भरियल हुई, हादसे जे नतीजे में काफ़ी मजदूर ज़ख्मी थी पिया आहिनि, जंहिं मां हिकु मजदूर जी हालत गणती जोगी हुअण करे नवाबशाह मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं हादसे बाद ट्रक जा 2 ड्राइवर फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। रोड जे हादसे में ज़ख्मियुनि जो तालुक बुगटी बिरादरी सां ॿुधायो पियो वञे, जेके मज़दा मां लॾो खणी आया पे त हादसो पेश आयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।